वाधवानिया। मैं एक कविता ॿुधायां थो। मुंहिंजी नानी रोज ॿुधाए नई कहानी। सुबुह सवेरे उथंदी आहे, नाज़णी खणंदी आहे, आइस बाक़ी ईअं माणी मुंहिंजी नानी घर जी राणी। मुंहिंजी नानी सभु शाम तो बोले थी, राज दरवाजा खोले थी, आइस पिन में ईअं सियाणी मुंहिंजी नानी घर जी राणी। मुंहिंजी नानी ला 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 ला, हर को इनके चाहे तो सुख नल जा पाए तो, माखियों जड़े इंजी वाणी मुंहिंजी नानी रोज ॿुधाए नई कहानी। धन्यवाद।